जी नाज़रीन, आऊं आहियां कमांडो पंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, ही ज़िले शिकारपुर के तालके गड़ियासीन के मदेजी शहर का 2 किलोमीटर के फासले ते वाक़ गोठ ताजोदेरो है। 5000 का वधिक आबादी रखंदड़ ही गोठ हर किस्म के बुनियादी सहूलतुन, गैस, मायारी तालीम तोड़े बिजली और ड्रेनेज सिस्टम का महरूम है। नाज़रीन, मींह हुजे या बरसात, ॾींहुं हुजे या रात, नारा हणाइणा हुजन या लठ बाटे जो कम, हितां जे ॻोठाणनि हमेशा सियासी तोड़े समाजी तौर कमारियन के फुल सपोर्ट कयो आहे। पर बदले में कमारियन साहबन थाणन मां बदशोड़ का सवाइ हिनन के कुछ भी नाहे ॾिनो। ॻोठ के शहर से मिलाईंदड़ ही वाहिद 2 किलोमीटर फासलो रखंदड़ रोड भी 40-50 साल पहिरियां ठहियो हुयो, त वरी ॿीहर हिन के रिपेयर करण जी भी ज़हमत न कई वई आहे। नाज़रीन, रोड की रिपेयरिंग का अलावा राइसवा ऐं दादू कनाल ते बदल ही पुलियूं भी खतरे का खाली नाहिन। पुलियूं मुकम्मल तौर ज़बून थी चुकियूं आहिनि। एक पासे कंहिं वक्त भी को वडो जानी नुकसान जो अंदेशो ज़हनन ते सवार रहे तो, त बे पासे वरी पुल किरण से 50,000 का मथे आबादी जो मदेजी शहर से ज़मीनी राब्तो कटजी विंदो, जंहिं करे मदेजी शहर के कारोबारी ऐं तिजारती सरगर्मियन से गड समाजी सरगर्मियन के भी कापारी धक्को लगण जो पूरो इम्कान है। ॻोठाणन जो ऑफ द रिकॉर्ड उही चवण है त कमारन सरदारन के असांजे ॻोठ मां सियासी बगावत जो को भी खतरो नाहे। उन करे कमारिया भी बेफिक्र थी असां के हमेशा नज़रअंदाज कन था। बे तरफ़ हिनन जो उहो भी चवण हो त कमारन के नॉन स्टॉप ऐं बिला मशरूत हिमायत करे न त असां ते आगा सिराज खान दुरानी तवज्जो दे तो ऐं नई मार साहब, मतलब त कमारिया सरदारन जे करे ही असां धक खाऊं था। जॾहिं हिनन का पुछियो वियो त आखिर जॾहिं अवां के कमारिया को भी फ़ाइदो नथा ॾियनि ऐं उन्हनि जे करे ही ॿिया सियासतदान भी अवां के लिफ्ट नथा कराइनि, त आखिर अवां जी कहिड़ी मजबूरी आहे त अवां हमेशा बिना ब्रेक कमारियन जी हिमायत कयो था। त ॻोठाणन जे शऊरवंदन जो ऑफ द रिकॉर्ड उहो ही चवण हो त अगर असां हिनन जे खिलाफ कम कयूं था या सियासी सपोर्ट नथा कयूं त कमारिया सरदार पाण त कुछ नथा कन, पर असां ॻोठाणन के पाण में वेड़ाए नास कन था ऐं पोइ पुलिस मैटर्स में असां के उन्हनि जे ही पेरन ते किरणो पवे थो। उन करे अगरचे फिटाए पोइ पेरन ते किरूं, उन खां बहितर आहे त पहिरियां ही उन्हनि सां मामलात ठीक हुजनि। नाज़रीन, वधिक अचो त ॾिसूं त ऑन द रिकॉर्ड ॻोठाणा छा था चवनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिन वक्त असां ज़िले शिकारपुर के तालके गड़ियासीन में वाक़ मदेजी का 2 किलोमीटर के फासले ते मौजूद गोठ ताजोदेरो में मौजूद आयूँ। हितों के ॻोठाणन ऐं रहवासिन जो चवण है त असांजे गोठ के गुज़िरियल 40 सालन का कंहिं भी किस्म की का भी सहूलत हुकूमत के तरफा न मिली सकी आहे। वोट जेके सियासतदान आहिनि उहे असां खां वोट वठी हलिया था वञनि ऐं कूड़ा दम दिलासा ॾेई करे उन खां पोइ जेको आहे उहो मोह वराए असांखे ॾिसनि बि कोन था। न हिन ॻोठ में नालियूं आहिनि, न ड्रेनेज सिस्टम ठीकु आहे, न इहो 2 किलोमीटर रोड ही ठही सघियो आहे। वधीक अचो त ॻोठाणनि खां पुछूं त उहे इन मसइले जे बाबति छा था चवनि। जी बाबा साईं, असांजो जेको ॻोठ आहे तमामु क़दीमी पुराणो ॻोठ आहे। उनजो जेको आहे रोड ऐं नालियुनि जो जेको आहे न तमामु माना घणो आज़ार आहे। असां रोड 40 सालनि में जेको पहिरियों ठहियो आहे त वरी अॼु ताईं ठहियो ई कोन्हे को। केतिरा ई दफ़ा इहे नुमाइंदा आया आहिनि, चूंडियल नुमाइंदा जेके बि आहिनि हुकुमरान, असां वटि वोट वठी था वञनि। वोट जे टाइम ज़ाहिर थियनि था, पंहिंजे कम वक़्तु वरी वञनि था त लड़ी। असांजे ॻोठ में नालियुनि जो सिस्टम तमामु ख़राबु आहे। जॾहिं मींहुं बरसाति थी पए त उहो पाणी जेको आहे घरनि में थो अचे, घिटियुनि में थो अचे, निकिरण जी वॾी तकलीफ़ थी थिए, उन मां मच्छर थो थिए, बीमारियूं पैदा थियूं थियनि। कई माना कोई भी सिस्टम जो आहे हिते असांखे काई भी सहूलत मौजूद ना है।
इन हुकुम भाई असांजो ॻोठु ताजे देरो आहे असांजी हिकिड़ी घिटी आहे वाहिद उहा बि सेट न आहे असांजूं नालियूं आहिनि उहे बार बार फाटी थियूं वञनि असांखे नाली सेट नथा करे ॾियनि ख़ुदा असां सां मदद करे असांजा जेके हुकुमरान आहिनि उन्हनि खे अपील था कयूं असां ते महिरबानी करे असां सां अहसानूं कनि असां जेके भला कमु कनि विच ॻोठ मां हिकिड़ो घिटी वञे थी उहा बि सेट न आहे न उहा का सही आहे त असांजो निकर जो पाणी करे निकिरी वञे असां सां ॾाढो आज़ार अचण वञण में बरसाति पए थी असां ॾाढा परेशान था थियूं महिरबानी करे असां ते कोई हितां जा ॻोठाणा वोट कंहिंखे ॾींदा रहंदा आहिनि वोट साईं ॾींदा आहियूं असां आगा सिराज दुरानी खे आगा सिराज दुरानीअ खे वोट ॾींदा हुआ या कमारनि सरदारनि कमारनि साहिबनि खे ॾींदा आहियूं पोइ जंहिंखे उहे चवंदा आहिनि उन्हनि खे ॾींदा जी साईं जंहिंखे बि चवंदा आहिनि उन्हनि खे ॾींदा पोइ अॻिला बि त तव्हांखे ईअं चवंदा न त वोट बि तव्हां कमारनि सरदारनि जे करे था ॾियो या उन्हनि खे था ॾियो त कम बि उन्हनि खे चओ त पोइ तव्हां उन्हनि खे कमु चया आहिनि साईं उन्हनि खे बि असां अर्ज़ु कयो आहे कई दफ़ा उन्हनि खे चयो त बाबा असांखे घिटियूं ठाराए ॾियो असांखे रोड ठाराए ॾियो ॻोठ जो जेको आहे बरसाति पए थी असां त ॾाढो आज़ार आहे दिलासा ॾियनि था असांखे चवंदा साईं 2-3 ॾींहं बीहो तव्हांखे ठाराए ॾींदासीं 2-3 ॾींहं सब्र कयो तव्हांखे ठाराए इहो 2-2 ॾींहं केतिरे अरसे खां चवंदा साईं इन खे तक़रीबन कोई 50 साल गुज़री विया असांजा वॾा माण्हू मरी विया जेके हुया कुराड़ा उहे मरी विया उन्हनि खां पोइ वरी ॿी पीढ़ी आई वरी 3 पीढ़ी आई आहे हिन महिल कोई तरीक़ाती कमु असांजे ॻोठ में न थियो आहे माना मतिलबु इहो थियो त 3 पीढ़ीअ त अञा 2-2 ॾींहं नथा गुज़रनि 2-2 ॾींहं अञा नथा गुज़रनि इहे 2-2 ॾींहं पिया हलनि था साईं असांखे वॾी तकलीफ़ आहे अचे ॻोठ में न बिजली आहे न गैस आहे 2 किलोमीटर पंधु आहे हिते बि गैस कोन्हे का रोड जी ॾिसो था पाण हालत 2 ई पुलियूं एक्सपायर थी वियूं आहिनि जेके पुलियुनि जो कमु नथो थिए 2 ई पुलियूं किरनि थियूं उन्हनि जो कमु कोन थो थिए रोड सॼो ख़तमु थी वियो आहे न रोड था ठाराइनि न पुलियूं था ठाराइनि असांखां वोट वठी वञनि था बसि पोइ ज़ाहिर ई कोन था थियनि महिरबानी करे असांखे यार हीअ तकलीफ़ आहे घणी असांखे रोडनि जी नीतियूं असांखे कमु कराए ॾे सभिनि दोस्तनि बि चयो अथव रोड असांजो जेको आहे इहो हिकिड़ो ई आहे पर 40 साल थी विया आहिनि घटि में घटि नथो ठहे इहो रोड 2 किलोमीटर मथे खां ते सरदार सां रहंदा कमारिया साहिब आहिनि उन्हनि बि इहो ई चयो आहे सॼी उमिरि गुज़री आहे वोट वठी त वेंदा आहिनि बसि हाणे इलेक्शन गुज़रे बसि असां 5 ॾींहं 15 ॾींहं तव्हांखे बसि हाणे रोड जो कमु ॼाण शुरू कंदासीं ऐं असांजे ॻोठ में घिटियूं न हिन में न नेकर आहे कोई बि नेकर जी सहूलियत न आहे नेकर न आहे न का बिजली आहे न की लाइटियूं ॻोठ में मसइलो इहो आहे जॾहिं मींहुं वसे थो इहे नेकर भरिजी गोॾे जो पाणी थिए ॻोठ में पोइ इहे गाॾनि ते पंधु माण्हू हलनि था कंहिंखे का सहूलियत कोन्हे का अच्छा भाऊ तव्हांखे हिन वक़्तु 2 शयूं आहिनि त हिकु रोड ॿियो ॻोठ जो जेको नालियुनि ऐं ड्रेनेज जो मसइलो त हिन वक़्तु तव्हांजो जेको फस्ट नंबर ते तव्हांजो मसइले जी कहिड़े जी ज़रूरत आहे हल तव्हांजो अगरि थिए त नालियूं तव्हांखे मिलनि या रोड मिले असां पहिरियों रोड ठही मिले जो असांखे सहूलियत का बि न आहे वञणु अचणु वञण जी माना मरीज़ आहे को तकलीफ़ आहे तकिड़ो आहे कुझु बि आहे मतिलबु गाॾियूं ख़राबु तव्हां छा था चओ त तव्हांखे हिन वक़्तु ॻोठाणनि खे वधीक ज़रूरत हिन रोड जी आहे या नालियुनि जी साईं असांखे पहिरियां त रोड ज़रूरत रोड जी आहे रोड काथां उहो केसि ताईं रोड साईं मदई खां असांजे ताजे दर हूअं स्टेशन ताईं आहे असांजो ताजे दर साईं इब्राहिम शाह ताईं आहे साईं इब्राहिम शाह कुरैशी जी दरगाह आहे उन ते वॾी ख़लक़ ईंदी आहे 12 महीने मेलो लॻंदो आहे हज़ारे माण्हू ईंदा आहिनि ॾाढी उन्हनि खे परेशानी थी थिए तकलीफ़ थी थिए फ़क़ीर महरम आहे उन बि अर्ज़ु कयो की चकर नुमाइंदनि खे त साईं असांखे रोड ठाराए ॾियो पर कंहिं बि इन ॻाल्हि ते कोई बि अमल न थियो अच्छा त साईं हिते ॻोठनि में मूंखे जेको कुझु ज़राए ॿुधाइनि था त हिन ॻोठ में महर ग्रुप जा बि कुझु माण्हू आहिनि ऐं उनखे बि जेको आहे वोट कंदा रहंदा आहिनि त पोइ उनजे तरफ़ां बि काई तव्हांखे सहूलियत न आहे मिली करे न साईं उन खां बि अहिड़ी काई कोन मिली आहे ओॾे बि संगत वोट ॾींदी आहे काफ़ी सारा पर ओॾा बि कोई अहिड़ो मतिलबु न थियो आहे कमु त ओॾा बि कोई असांखे रिस्पॉन्स मिले असांखे ओॾा बि न मिलियो आहे करे तव्हां इहो ॿुधायो त तव्हां हिन ॻोठ जा नौजवान सिहतमंद ऐं बाशऊर माण्हू आहियो असांखे इहा मालूमात पई आहे त हितां जा ॻोठाणा हमेशह कमारियनि सरदारनि खे सपोर्ट कंदा रहिया आहिनि उन्हनि खे ई वोट कंदा रहिया आहिनि उन्हनि जे ई चवण ते वोट कंदा आहिनि तंहिंजे बावजूद बि तव्हांखे हमेशह उहे कमारियनि सरदारनि जे तरफ़ां का बि शइ न मिली आहे न रोड जी सहूलियत आहे न नालियुनि जी आहे त आख़िर तव्हां कमारियनि सरदारनि में ॾिठो छा आहे उन्हनि की तव्हां सपोर्ट खे छॾियो छो था पंहिंजा पान इन जे करे हुन सां पोइ पंहिंजा पुराणा वास्ता आहिनि इन जे करे कोन था छॾे सघूं ॿियो कोई बि अहिड़ो कोन्हे न सियासी नुमाइंदो जेको असांजे भला हाणे कमु करे मारक साहिब वोट ॾींदासीं मारब छा करायो आहे मार खे तव्हां पोलिंग कयो त कोन्हे न कोई बि अहिड़ो अचे चवे त असां जेको आहे तव्हांखे इहो पोलिंग खटायो असां तव्हांजा इहे सभु बुनियादी मसाला हल कराईंदा असां हुनजे करे लॻंदासीं अहिड़ी ॻाल्हि बि कोन्हे का पर कासे थिए त कोन थींदी इन जे करे जेकर तव्हांखे दुरानी साहिब जे तरफ़ां या महर साहिब जे तरफ़ां को माण्हू अची तव्हांखे चए त हीअ तव्हांजा मसइला तव्हां हल कंदासीं रोड जो ऐं ड्रेनेज जो त पोइ तव्हां हितां जी पोलिंग उन्हनि खे खणाए ॾींदव
इहा त हाणे नथो चई सघिजे, इहा वॾी ॻाल्हि आहे जी, हिन ॻाल्हि ते पोइ सोचे सघूं था। सोचींदो उहो बि सोचींदासीं, छो जो हुन पंहिंजी ॻाल्हि आहे। अच्छा त भाऊ ठीकु आहे भाऊ, त जेकॾहिं तव्हां इहो चओ था तव्हांजो मौक़िफ़ इहो आहे त कमारा सरदारनि तां असांजी पंहिंजाइप आहे, हा हा, त पोइ ॿिया माण्हू बि त उहे हक़ बेजानिब आहिनि, हक़ रखनि था न त उहा तव्हां पंहिंजनि तां ख़ुशि रहो। असां अगरि माना असां पंहिंजनि खे ॾींदा, असांजे ॻोठ में अचनि था साईं वोट जे टाइम ते, पोइ हिते फंक्शन खाई पी हे हो वरी इहे ॻाल्हियूं करे था वञनि, रोड ठाराईंदासीं, पोइ असांजा माण्हू बि कुझु आहिनि उन सां बदियल जेके पैसा वैसा वठी खाइनि था, बाक़ी माना रोड नथा ठाराइनि। रोड जी ॾाढी तकलीफ़ आहे। बसि सरदार आहिनि असांजा, बोतार आहिनि, आगा सिराज दुरानी आहे। असां दरख़्वास्त बि ॾिनी आहे डीसीअ खे, डीसी ईअं थो चए त तव्हां पंहिंजनि सरदारनि सां ॻाल्हायो, आगा सिराज दुरानीअ सां ॻाल्हायो, उहो बि इहा ई ॻाल्हि थो करे। साईं असांखे ॾाढी तकलीफ़ आहे रोड ते अचण वञण जी, ॿार बचे जी ॾाढी तकलीफ़ आहे। भगल रोड आहे, 40 सालनि खां वठी यको ठहियो न आहे। हेॾी महिल ताईं हुनजी का मरम्मत न थी आहे, हेॾी महिल ताईं छड़ो दिलासा आसरा था मिलनि, हेॾी महिल ताईं ठहियो न आहे, का बि हुनजी मरम्मत न थी आहे। ऐं पुल बि भगल आहे, 100 साल थी वियो तक़रीबन, पुल भगल आहे, पुल जी बि का मरम्मत न आहे। पुल हेॾी महिल ताईं हे हाणे भॼण ते आहे, बसि महीने हथ में किरी पवंदी पुल, हुनजी का जेको आहे मरम्मत न थी सघी आहे। इहे अचनि था वॾेरा, इहे बसि कूड़ा वाइदा कयूं हलिया था वञनि। असांजे गुड़ ताजोदरे में असांखे का सहूलियत न आहे, जीअं त न असांखे गैस आहे, न को ॿियो सहूलियत न आहे, पर असांखे ख़ासि ज़रूरत आहे रोड जी, न वक़्तु असांखे उहा बि न आहे। छो त असांजे पुलनि खे 20 साल थिया, न असांजी पुल थी थिए, न असां रोड रस्ता था ठहनि। असां रोड रस्ता ताजोदरे में हर को अच वञ आहे, पाण ॾिसनि था, अचनि वञनि था, असां रोड रस्ते पोइ सहूलियत न आहे। असां चयो आहे, हुनजे बावजूद बि असांखे कुझु न थिए, असां दिलासा ॾींदा वञनि, असां रोड नथो ठहे। जी नौजवान हो हितां जा, त माण्हू असल में इहो सवाल कनि था असां खां, असांजो बि फ़र्ज़ु आहे त माना तव्हां ॻोठाणनि खां बि इहो पुछूं त आख़िर तव्हांजी मजबूरी कहिड़ी आहे, जेकॾहिं तव्हांखे कमारा सरदार कुझु ॾियनि बि नथा त आख़िर पोइ बि तव्हां उन्हनि खे हर क़िस्म जी सपोर्ट कयो था, छो? असांजा सरदारनि जी इज़त आहे हुनजी, सदाईं असां हर ॻाल्हि में वेठा हूंदा आहियूं, मतिलबु असांजा सरदारनि जी इज़त आहे। बहरहाल असां वरी बि उन्हनि खे अपील कंदा आहियूं, सदाईं उन्हनि खे चवंदा रहंदा आहियूं, पोइ उहे बि चवंदा असां चऊं था सभिनी खे कमु इनशाला तव्हां थींदो। बाक़ी ॿियनि खे असां वोट न ॾींदा वञे की हो असांजा सरदार आहिनि, पंहिंजा वॾा सरदार आहिनि, इज़तदार आहिनि। पोइ तव्हांखे माना हिन वक़्तु जेको आहे जॾहिं तव्हां मुसलसल अपीलां कंदा रहो था त पोइ बि आख़िर उहे जॾहिं कमु नथा कनि त उन्हनि जे हथ वसि कोन्हे तॾहिं कमु नथा कनि, या हथ में अथनि तॾहिं बि नथा कनि? साईं कुझु हथ में हूंदनि, बहरहाल सदाई बि आहे, शायदि नथा कनि, पोइ जा बसि नथा जा हर को मसरूफ़ आहे, को पंहिंजनि कमनि को पंहिंजनि मसइलनि ज़िंदगी में हर शइ में। बाक़ी हाणे आगा सिराज खान आहे, सरदार ज़ुल्फ़िकार खान आहे, हिननि खे बि बार अपीलां कयूं, हाणे ज़ुल्फ़िकार खान आयो जीअं ठहाराईंदासीं, हाणे जॾहिं लाॻे ठहे पिया चवनि त रोज़ आहे। पहिरियों त असां पंहिंजे सरदारनि खे अपील कंदासीं, महिरबानी करे ख़ुदा असांजो रोड जेको आहे उहो ठारायो वञे। कहिड़ा सरदार आहिनि, नाला हुननि? साईं नजब ख़ान कमारियो आहे, ज़ुल्फ़िकार खान कमारियो आहे, असां हिनखे सपोर्ट कंदा आहियूं घणे टाइम खां, तक़रीबन 50-100 साल खां, जॾहिं खां वठी असां जवा आहियूं त उनखे ई सपोर्ट कंदा आहियूं, छो जो असांजा सरदार बि आहिनि, आबड़ जा सरदार आहिनि, उन लाइ इज़त आहे, पर उनखे असां अपील था कयूं त ख़ुदा असांजी कुझु हेल्प कयो, ईअं न थिए सुभाणे असां वाक़ई हुनजी मुखालफ़त ते अची वञूं ऐं वोट असांखे ॿी पार्टीअ कयूं। ॾिनो न आहे असां कॾहिं बि, पर हाणे वरी बि उनखे अपील था कयूं त यार असांजे जेको आहे न ॻोठ जो जेको निज़ाम आहे उनखे बहितर कयो वञे, जेके नालियुनि जो निज़ाम आहे उहो ठारायो वञे, जहाँ रोड जो आहे पुलियूं किरण ते आयूं आहिनि उनजो बि कोई निज़ाम जेको आहे ठाराइण वारो कोन्हे। रोड तमामु नाकारा थी चुको आहे, वधीक तव्हां पाण आया हूंदव उन रस्ते सां ॾिठो हूंदव त उनजी हालत छा थी चुकी आहे। असां उनखे अपील था कयूं त महिरबानी करे रोड जी मरम्मत कराई वञे, या उन ठारायो वञे। असां कई जॻह पटिशन बि दाख़िल कई आहे कोर्ट में, उतां इहो ई चयो थो वञे डीसीअ ते, त डीसी इहो ई जवाबु जेको आहे लिखाए मोकिलाए थो, बसि तव्हां जेको रोड आहे उनजी 2 चकर 3 चकर माना मथां जेको आहे ठेकेदारी खॼी आई आहे, पर हेठों माना कमु नथो हले। अच्छा भाऊ, त हितां जो जेको हमेशह मुंतख़ब थींदड़ काउंसलर आहे तव्हांजे ॻोठ जो, सियासी हवाले तां बि उन जा तालुकात बि बोतारनि सां हूंदा, त उन छा कयो आहे तव्हांजे लाइ ॻोठ जे हवाले? साईं उहो बि हाणे अॻिला उनजो नालो मुंहिंजे ख़्याल में मक़सूद अहमद अबड़ो साहिबु आहे, जेको हिन ॻोठ जो आहे, हमेशह काउंसलर चूंडिबो ईंदो आहे, ऐं कमारियन साहिबनि जो माना हिमायत याफ़्ता में, त उन इहो तव्हांजो केस न विढ़ियो आहे छा मथे, त हिन वक़्त ताईं तव्हांजे ॻोठ खे कुझु ॾेई न सघियो आहे, त तव्हां काउंसलर खे बि मटियो न, ॿियो को काउंसलर आणियो? साईं उनखे बि आसरा था मिलनि न, उहो बि सरदारनि अॻियां नथो ॻाल्हाए सघे न घणो, उहो बि सरदारनि खे चए थो, सरदारनि खे चवंदा अॼु कराईंदासीं सुभाणे, इहा माना 30-40 सालनि खां अॼु सुभाणे नथी खोटे।
हक़ीक़त इहा आहे त सरदारनि पाण असांखे अलाए छाजे करे बि नज़रअंदाज़ कनि था, बाक़ी नज़रअंदाज़ कनि था। जो हिन ॻोठ में न नालनि जो सिस्टम था ठाराइनि, न रोड था ठाराइनि, वोट महिल अचनि बि था, असां वोट ॾिनो बि आहे, हमेशह ॾींदासीं बि, पर ख़ुदा इहा अपील था कयूं त महिरबानी करे असांजो रोड बि ठारायो वञे, नालियूं बि ठारायूं वञनि ऐं बिजलीअ जो निज़ाम बि बहितर कयो वञे। जेको ट्रांसफार्मर आहे न उहो बि असां वटि बिल्कुलु नाकारा लॻल आहे, महिरबानी करे इहो बि माना नओं हणाइजनि असां आयो आहे त स्कूल में पढ़ाईअ जो सिस्टम बि डावाडोल आहे, उस्ताद बिल्कुलु बि नथा अचनि, ॿार इहे कुल माना पढ़नि कोन था, माल था चारींदा वधनि, इन जी बि छा वजह आहे? उन खां पोइ पंहिंजे ॻोठ में तव्हांखे सहूलियतुनि जो शदीद फ़ुक़दान आहे, उन जी छा वजूहात आहे? असां वटि 10 सालनि खां चूंडियल MP आगा सिराज दुरानी आहे। 10 सालनि में आगा सिराज जो को बि नुमाइंदो असांजे ॻोठ में न आयो आहे ऐं असां भोतारनि कमरनि साहिबनि खे वोट कंदा आहियूं। असांजे भोतार बि हर दफ़े तां चवंदा हिन साल इहो 15-20 सालनि खां असांजे ॻोठ में ड्रेनेज सिस्टम नालियूं सफ़ा न करनि। ताजोदर ॻोठ जी हिकिड़ी नाली आहे, उहा 20 सालनि खां नथी ठहे। रोड 15 सालनि खां ज़बून लॻो पियो आहे। कोई बि पीपल्स पार्टी जो नुमाइंदो असां वटि नथो अचे जेको आहे असांजे ॻोठ जी का पर घुर लाइ। हर 5 साले वोट वठी, हर दफ़े वोट वठी हर को हलियो थो वञे, कोई बि हिन ॻोठ जी सार संभाल नथो लाहे। मथे जेका 2 किलोमीटर में ताजोदर ॻोठ आहे, जेको कोई बि नुमाइंदो असांजे ॻोठ जी संभाल नथो लाहे। भाऊ हीउ जेको रोड आहे ऐं तव्हांजो जेको ॻोठ आहे उहो तक़रीबन कचे में बि असां नथा अची सघूं ऐं पके ते हीउ ॻोठ आहे, त हिन ॻोठ खां कोई बि सियासी बग़ावत जो अंदेशो शायदि माना उन्हनि सियासतदाननि खे न आहे जंहिंसां तव्हां जुड़ियल हो, इन जे करे तव्हांखे लिफ्ट नथा करनि? इन जे करे बि थी सघे थो, छो त असांजो वोट सदाईं असां सरदार साहिबु कहिड़ी बि पार्टी में असांजा वॾेरा ज़ुल्फ़कार कमारियो या भोता नजफ़ ख़ान कमारियो, असां उन्हनि जे चवण ते उन्हनि जे हथ ते वोट ॾींदा आहियूं। पोइ भलियूं अल्फ़ खे वोट ॾियनि या ॿिए खे ॾियनि, असां वोट सरदारनि करे कंदा आहियूं, उन्हनि खे कंदा आहियूं। मतिलबु पोइ बि भोतारनि जे तरफ़ां या हिन वक़्तु असांजो MP आगा सिराज दुरानी आहे। 10 सालनि में ताजे देरे में आगा साहिब जो कोई बि नुमाइंदो अॼु ॾींहुं ताईं न आयो आहे। 10 सालनि में 10 साल आगा सिराज MP रहियो आहे असां वटि MP। अच्छा, हीउ जेको माहिर साहिबु आहे उहो बि MNA आहे, उहो हिन तक जो MNA आहे, उनखे बि हितां वोट जेको आहे उहो मिलंदो रहियो आहे, त उनजे तरफ़ां बिल्कुलु गौस ख़ान महर खे बि ताजे देरे मां बाक़ाइदे वोट मिलंदा आहिनि। 20-30 सालनि खां असां काफ़ी दफ़ा खान खां जेको आहे ट्रांसफार्म घुरियो आहे, असांजे ॻोठ में ट्रांसफार्म कोन्हे को, ॾाढी सख़्तु ज़रूरत आहे हिन ॻोठ में ट्रांसफार्मर जी। 20 सालनि 30 सालनि खां असांजे पंहिंजे सांभर में ताजे देरे मां वोट गौस ख़ान महर खे मिलंदो आहे, असां वटि बाक़ाइदे वोट खणी वेंदो आहे। हिन वक़्तु असांखे ट्रांसफार्मर जी ज़रूरत आहे, उनखे बि असां अपील था कयूं सभिनी वस वारनि खे त असांजे ॻोठ में मेन रोड जी तकलीफ़ आहे, नाली जी तकलीफ़ आहे, ट्रांसफार्मर जी। बड़ी मेहरबानी। खैर नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।